मटियारी में 14 अगस्त जश्न आज़ादी जूं तक़रीबूं जारी आहिनि। मरकज़ी तक़रीब डिप्टी कमिश्नर सेक्रेटरेट में मुनक़िद कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद ऐं SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक पाकिस्तानी झंडो हवा में फड़काए तक़रीब जो आगाज़ कयो। जंहिं बाद क़ौमी तरानो पेश कयो वियो। पुलिस जे दस्ते सलामी पेश कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी मिली नग़मा तक़रीरूं करे मुल्क ऐं क़ौम लाइ जान ॾींदड़ मुल्क जे हीरोज़ खे ख़िराज तहसीन पेश कयो। तक़रीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर मटियारी 1 मंजूर अहमद लगारी, DHO डॉक्टर यार मोहम्मद खोसो, एडिशनल DHO डॉक्टर नज़ीर अहमद मल्हा, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुरड़ो, मुख्तियार कार मटियारी, गुलाम मुस्तफ़ा शर समेत ॿियनि शिरकत कई।